अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद अल्हम्दुलिल्लाह मां खुश हूंदो। अज मज़ामती शायर, कॉमेडी शायर ऐं दानिश्वर लेखक मामे जे लक़ब सां सुञाणींदड़ असांजे शायर बाग़ी जे ज़िंदगी बाबति ऐं हुन जा अक्स तव्हांजे अॻियां मां पेश कंदुमि। साईं जन पाण कॾहिं ॼावा, किथां तालीम पिरायनि, कहिड़ी डिग्री अथनि, कॾहिं खां वठी शाइरी जी शुरूआत उन्हनि कई ऐं अल्हम्दुलिल्लाह अञा ताईं उन्हनि केतिरा किताब लिखिया ऐं छा ज़िंदगी में उन्हनि स्ट्रगल कई, कामयाबी उन्हनि माणी ऐं हुन जे ज़िंदगी जा जेके बि पहलू आहिनि, जेके बि हुननि जे ज़िंदगी जा हिसा आहिनि, मां कोशिशि कंदुमि हुन जे मथां रोशनी वेंदुसि। त शुरू कयां सिंधी ॿोली जे मज़ामती शाइर हलीम बाग़ी जो असुल नालो अब्दुल हलीम ऐं संदसि वालिद मोहम्मद सूमार आहे। 13 मार्च 1963 में तारीख़ी ॻोठ रोहल सांद में पैदा थिया। वो उमरकोट तालुक़े ऐं ज़िले मीरपुर ख़ास में जनमु वरितो। इब्तिदाई तालीम त हुननि प्राइमरी स्कूल हाजी काली खान खोसे में पिराई ऐं सानवी तालीम गवर्नमेंट हाई स्कूल उमरकोट मां वरिताई ऐं हुन खां पोइ हुन MA सिंधी कई ऐं B फार्मेसी में हुन दाख़िला सिंध यूनिवर्सिटी में वरिताऊं। हुन खां पोइ B.Ed उन्हनि बि कई, MA Ed कई ऐं 1996 खां 95 जे विच में हुन सिंध यूनिवर्सिटी क्लियर करियो। संदसि मामो जुमन दरबदर पिणु शाइर आहिनि। अहिड़े तरह ॼण संदसि वरसी में शाइरी मिली वई हुजे। हू 1977 खां 78 जे विच में हुननि शाइरी शुरू कई। हुननि गज़ल, नज़म, वाई, बैत। हलीम बाग़ी जो शाइरी हिन नौजवान नसुल लाइ तमामु ई मञी वञे थी। संदसि शाइरी जो मजमूओ अड़े शहर जाना 3 भेरा शाया थी चुको आहे। हलीम बाग़ी हाई स्कूल उमरकोट ऐं HST आहिनि। संदसि ॻोठ रोहलवाई में ज़िले इंतिज़ामिया हलीम बाग़ी लाइब्रेरी क़ाइमु पिणु कई आहे। अॼु जे वीडियो में एतिरो ई। मिलूं था अॻिले वीडियो में। मोहम्मद जुमन दरबदर यानी हलीम बाग़ी जे शाइरी या ॿियो को नज़म या ॿियो के सिंध जे मज़ामती शाइर बाबति अगरि तव्हां आगाही वठणु चाहियो था त कमेंट ज़रूरु कंदा ऐं असांजे YouTube चैनल नओ वे सूफ़ी बलोच खे फॉलो, लाइक, शेयर ज़रूरु सपोर्ट कंदा। अल्लाह हाफ़िज़, सही सलामत, जी लतीफ़।